लब्बैक 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 या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान इंशाअल्लाह नाए रबना बोलते तारीख लब्बैक या रसूलुल्लाह रंजरेलिया जामे मस्जिद अक्सा खां वादन के इनमें शरीक छो करे ऐं फ्रांस हुकूमत के बुधाए छड़ियो सा तो हुजूर जा आशिक अज भी आहिनि ताईं क़यामत ताईं हूंदा रहंदा। तो उन नबी जे सरदार जे आमद की खुशी छो न कयो, बागे रब जे दिल नेमतुन जो जिक्र छो न कयो। रब करीम करे फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। बेशक मां रब करीम तहक़ीक़ मोमिनन जे मथा एहसान कयो जो मां पांजो महबूब तवा के दई छड़ियो। मोमिनन जे मथा एहसान नबी मोमिनन के मिलियो। तो जेके नबी जा होला उहे नबी जो मीलाद मल्हाईंदा। हाणे बिना देर के नारन की गूंज में जेके असा जमात सुन्नत जा उहदेदार ज़िले दादू जो सजा